बलूचिस्तान जिले के नौशकी मां मुबारक प्रवासी 4 पुलिस अगवा थी विया आहिनि। हथियारबंद 4 पुलिसनि खे कोच मां लाहे अगवा करे विया। अगवा थियलनि में मोहम्मद मुराद, सिराज अहमद, साहिब अली ऐं ज़मीर गुल मोहतम शामिल आहिनि। पोरित ख़ानगी कंपनी मां ईद जे मोकलुनि ते वापसि घर अची रहिया हुआ। मूंखे आगाह करे रहिया आहियूं। बलूचिस्तान जिले के नौशकी मां मुबारक प्रवासी 4 पुलिस अगवा थी विया आहिनि। हथियारबंद 4 पुलिसनि खे कोच मां लाहे अगवा करे विया। अगवा थियलनि में मोहम्मद मुराद, सिराज अहमद, साहिब अली ऐं ज़मीर गुल मोहतम शामिल आहिनि। पोरित ख़ानगी कंपनी मां ईद जे मोकलुनि ते वापसि घर अची रहिया हुआ। बलूचिस्तान जिले के नौशकी मां मुबारक प्रवासी 4 पुलिस अगवा थी विया आहिनि। हथियारबंद 4 पुलिसनि खे कोच मां लाहे अगवा करे विया। अगवा थियलनि में मोहम्मद मुराद, सिराज अहमद, साहिब अली ऐं ज़मीर गुल मोहतम शामिल आहिनि। पोरित ख़ानगी कंपनी मां ईद जे मोकलुनि ते घर वापसि अची रहिया हुआ। अहम ख़बर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं। बलूचिस्तान जिले के नौशकी मां मुबारक प्रवासी 4 पुलिस अगवा थी विया आहिनि। हथियारबंद 4 पुलिसनि खे कराची कोच मां लाहे अगवा करे विया। अगवा थियलनि में मोहम्मद मुराद, सिराज अहमद, साहिब अली ऐं ज़मीर गुल मोहतम शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे असांजो नुमाइंदो मजीद मोहर। जी मजीद वधीक तफ़सीलनि वारा आगाह कजो। बलूचिस्तान के इलाके नौशकी अगवा थी आहे। गुजरात बलूचिस्तान के इलाके नौशकी में हथियारबंद मुबारक प्रवासी 4 पुलिसनि खे कोच मां लाहे अगवा करे विया आहिनि। अगवा थियलनि में मोहम्मद मुराद, सिराज अहमद, साहिब अली ऐं ज़मीर गुल मोहतम शामिल आहिनि। वार्तालाप मुताबिक़ उन्हनि ॿुधायो त बॻूई 4 पुलिस जेके ॿ 2 महीना अॻु में बलूचिस्तान में हिकु निजी कंपनी में मज़दूरी करण विया हुआ। हींअर जेके ईद जे मोकल जे करे वापसि अची रहिया हुआ त गुजरात जेके रस्ते में वाक़ो पेश आयो जंहिंमें ही 4 नौजवान अगवा थी विया आहिनि। पुलिसनि जे अगवा जो इतलाह मिलण बैदि संदनि घर में रोज़गारो मची वियो आहे ऐं इलाइक़े जो ख़ौफ़ पसिजी वियो आहे। जॾहिं त मुक़ीम नौजवाननि जो हथ हुकूमत पाकिस्तान, हुकूमत सिंध ऐं फील्ड मार्शल जनरल आसिम ग़ाज़ी जो तने कयो आहे त नौजवाननि खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे जीअं असां मां बेचैनी ख़तमु थिए। जी ठीकु आहे। मजीद तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।